सेहत खाते घोटकी में एडाक ते भर्ती थियल डॉक्टरनि में DHO जे 2 न्याणियुनि खे गैरकानूनी भर्ती करण जो इंकशाफ थियो आहे। कोरोना वायरस एमरजेंसी जे सिलसिले में सिंध हुकूमत जे हुकुम ते सिलेक्शन कमेटी घोटकी तरफां गुज़िरियल महीने 19 मई ते 29 मेडिकल ऑफिसरनि खे 3 महीननि लाइ एडाक ते मुक़रर कयो वियो हो, जंहिं में 11 मर्द ऐं 18 औरतूं शामिल आहिनि। मुक़ररीन में हक़दारनि खे नज़रअंदाज कंदे सिफारिशी माण्हुनि जे औलाद खे शामिल कयो वियो आहे, जिन में मौजूदा DHO घोटकी डॉक्टर अब्दुल रज़ाक मरणास जे 2 न्याणियुनि डॉक्टर सहरिश मरणास ऐं डॉक्टर महविश मरणास खे मेडिकल ऑफिसर तौर गैरकानूनी भर्ती करण जो इंकशाफ थियो आहे। 4 मई ते DHO घोटकी 36 उम्मीदवारनि खे इंटरव्यू कॉल लेटर जारी कयो हो, जंहिं में संदसि ॼाणायल 2 न्याणियुनि जो ज़िक्र न हो। तंहिं बावजूद DHO घोटकी ऐं सिलेक्शन कमेटी खानापूरी करे ॼाणायल 2 उम्मीदवारनि सहरिश ऐं महविश समेत 29 मेल ऐं फीमेल डॉक्टरनि जे 19 मई 2020 ते मेडिकल ऑफिसर तौर मुक़ररी जो लेटर जारी कयो। एडिशनल सेक्रेटरी सिहत सिंध अहिड़नि बोगस ऑर्डरनि ते एतिराज़ वारी ते लिस्ट खे रद्द कयो हो, पर उन बावजूद 29 डॉक्टरनि खे 1 लख माहवार पगार ते मुक़रर कयो वियो आहे, जंहिं सबबि नज़रअंदाज कयल हक़दार उम्मीदवारनि में बेचैनी छायल आहे। इन सिलसिले में DHO घोटकी डॉक्टर अब्दुल रज़ाक मरणास खां मौक़िफ़ ॼाणण जी पिण कोशिश कई वई, पर उन सां राब्तो न थी सघियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk